प्यारी पई लगी। थैंक यू। कुछ ऑर्डर कया? ना बाद में ॿुधाईंदस। पहिरे तूं ॿुधाए त तव्हां खां तूं ताईं जो सफ़र हिकु ॾींहं में कीअं तय कयो? हिकु ॾींहं में न, खोड़ सोचियो। इहो सोचियो त तुंहिंजे ख्याल के पंहिंजे दिलो दिमाग मां कढी छॾिया, पर शायद इहो मुमकिन न आहे। अच्छा? तूं मुंहिंजी दिल में वसंदी है। मूंखे यकीन नथो अचे। एहसास वॾी शइ हूंदी आहे, असांजे अंदर मौजूद हूंदो आहे, पर दिल उनखे झुटलाईंदी रहंदी आहे, उनखे मञण खां इनकार कंदी आहे, बग़ैर कंहिं वजह जे। अलाए छो ईअं थींदो आहे, पर पोइ अचानक ये ख्याल दिल ऐं दिमाग़ ते छाइजी वेंदा आहिनि के पाछे जे आहिनि, ऐं तव्हां कुझु बि करे उन खां पीछो नथा छॾाए सघो। ऐं हिन वक़्तु मुंहिंजी बि इहा साॻी कैफ़ियत आहे। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त तूं जंहिं कैफ़ियत जी ॻाल्हि थो करी हू तुंहिंजे अंदर जो ख़ौफ़ आहे, कुझु विञाए छॾण जो ख़ौफ़, या कामयाब ज़िंदगी हासिल न करण जो ख़ौफ़। अहिड़ी ॻाल्हि न आहे, मुंहिंजे अंदर को बि ख़ौफ़ न आहे। तूं भली मूंखे आज़माए ॾिसी वठ। मूंखे आज़माइण न आहे त पोइ मां कीअं साबित कयां त मां सच पियो ॻाल्हायां? मूंखे न आहे ख़बर। ठीकु आहे, तूं पंहिंजे पापा खे कॉल कर ऐं चवें त मूंखे हींअर जो हींअर नौकरी मां कढी छॾे। अच्छा, ऐं वजह छा ॿुधाईंदसि? काई बि वजह जेका दिल में अचे, कोई भी इल्जाम आणी छॾ। अच्छा, हेलो पापा, मां चाहियां थी त तव्हां वसीम खे हींअर जो हींअर कंपनी मां फायर करे छॾियो। मां उनखे वधीक कम कंदे नथी ॾिसण चाहियां, छो जो मां वसीम सां ऐं वसीम मूंसां प्यार कंदा आहिनि। हाणे चओ, यकीन आयो मुंहिंजी मोहबत जो? यकीन त मूंखे तॾहिं अची वियो जॾहिं तूं फोन करे मूंखे हिते घुरायो हुयो। मूं त बसि तुंहिंजो इम्तिहान पे वरितो। हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजी इहा सॼी ॻाल्हि ॿुधण खां पोइ तुंहिंजो पापा मूंखे जॉब मां फायर कंदो या रियल लाइफ में फायर करे छॾींदो? अहिड़ो कुझु कोन कंदो। इहो कीअं थी चई सघीं? छो जो मूं पापा खे कॉल कई कोन हुई, मूं त रॉन्ग नंबर डायल कयो हुयो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।